नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के सन मां ख़बर ॾींदालू। सन में मला बिरादरी जे 13 माण्हुनि जो क़बरूं खोटा इज्तिमाही क़बर ठाहिण वारे वाक़े जो सैयद ज़फ़र शाह ऐं केतिरनि ई नामालूम माण्हुनि ते सन 8 छछर थाणे ते एएसआई बदरुद्दीन कलोड़ो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। उन सिलसिले में सन में अलमनाक वाक़ियो 52-50 वरनि खां दफ़न थियल मला बिरादरी जे 13 क़बरुनि जी खोटाई करे इंसानी ढांचनि खे हिक ई खॾ में पूराइण वारे वाक़े जो सरकारी फ़रियाद ते एएसआई बदरुद्दीन कलोड़ो सैयद ज़फ़र शाह ऐं संदसि साथियुनि ते केस दाख़िल करायो। फ़रियादी केस में ॼाणायो आहे त जाबदार ज़फ़र शाह पुटु अमीर हैदर शाह साथियुनि समेत मला बिरादरी जे माण्हुनि जो क़बरूं खोटाए लाश ॿिए हंधि दफ़नाया। होॾां सियासी समाजी धुरनि में ॻणती जी लहर छांइजी वई। इलाइक़े में सख़्तु ताउ पकड़िजी वियो। मला बिरादरी वटि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान पहुता जिन हर मुमकिन मदद करण की खातिरी कराई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।